नाज़रीन, मीरपुर ख़ास ऐं भरपासे में सख्त गर्मी बावजूद बिजली जा सड़ीवल ट्रांसफार्मर तब्दील न थी सघिया आहिनि, जंहिं सबबु पीअण जे पाणी जो बहिरान वधी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं मीरपुर ख़ास शहर में, जिते बिजलीअ जो वॾो बहिरान आहे। हूअं सरकारी तौर ते त 8 कलाक बिजलीअ जी जेका लोड शेडिंग जो शेड्यूल ॾिनल आहे, पर उन खां सवाइ जेका 12 खां 14 कलाक लोड शेडिंग कई थी वञे गैर ऐलानियल मुताबिक़, ऐं उन खां सवाइ जेको मख़सूस इलाइक़ा आहिनि उन्हनि में त बिजली हलंदी रहे थी, या वॾनि माण्हुनि जा जिते आहे सोलर प्लेटूं लॻल आहिनि, पर जेके ग़रीब आहिनि उहे इन बिजलीअ जे सबबु परेशान आहिनि। केतिरनि ई इलाइक़नि में 13 खां 14 ट्रांसफार्मर बि सड़ियल आहिनि। पर ह्यूज प्रॉब्लम लाइट जो हलंदो रहे तो हर 8 ॾींहंनि खां पोइ असांजो ट्रांसफार्मर उड़ी तो वञे, ऐं 15 ॾींहं ताईं वो ठहण जो कोई इम्कान ही न होता है। ये एप्लीकेशन हमने वापडा को 1 साल से दिखाई हुई है। वो कहते हैं अगर तुम लोग हैदराबाद तक भी जाओगे ना, हैदराबाद तक तुम्हारा नया ट्रांसफार्मर नहीं मिलेगा। यही होगा, क्यों होगा भाई? नहीं, हम इंसान नहीं है, बुजुर्ग हैं, बच्चे सब मजदूर लोग रहते हैं वहाँ पर, गरीब तबका है वहाँ पर, इतना हम अफोर्ड नहीं कर सकते। हमारे बुजुर्ग बीमार हैं। हमारा मुतालबा ये है कि हमें 250 केवी की 2 ट्रांसफार्मर लगवा दें, आज शाम तक ही लगवा के दें, हम अभी हट जाएंगे यहाँ से। लाइट 6 ॾींहं 15 ॾींहं असांखे लाइट कोन हूंदी आहे, ठीकु आहे न। असां पंहिंजे लाइट लाइ करे असां पैसा असांखे वापडा वारा वठी वेंदा आहिनि, असांखे पीसी ठाराए असांखे उहे लॻा ॾेई वेंदा आहिनि, असांजी वरी ख़राबु थी वेंदी आहे, वरी असीं 15 ॾींहं वेठा हूंदा। बिजलीअ जे बहिरान जे सतायल हिन औरतुनि जो दाऊं तव्हां ॿुधियूं त हिननि जो इहो ई चवणु आहे त वापडा वारा पैसा वठी वञनि था, लेकिन उहे ट्रांसफार्मर जुगाड़ी ठाराए ऐं जेको 1-2 ॾींहं हलण जहिड़ो करे ॾियनि था, उनखां पोइ वरी हू सालनि ताईं ख़राबु रहे थो। तालिब शर, मेहरान TV, मीरपुर।